तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी आखाणी सुहिणी यादि भाग 9। पहिरियां जा 9 एपिसोड हिन चैनल ते तव्हां ॿुधी था सघो या त हैशटैग सिंधी आखाणी सर्च करे बि सभु भाग ॿुधी था सघो। आखाणी खे अॻिते वधायूं। विकीअ हिकदमि डुक पाए करे नानीअ जे साॼे पासे अची करे ॿई कन पकड़े चयो, नानू नानी मूंखे बिल्कुलु बि कुझु कोन ॿुधणो हुयो, पर अचानक सां सभु ॿुधणु आयो त थोरो थोरो ॿुधी वरितो। हा, पर सही आहे न, तॾहिं त ज़ाल खे ख़ुशि रखी सघंदुमि। कीअं नानू? नानू चयो, वाह पुट वाह, सियाणो थी वियो आहीं, तूं मूंखां सिखंदे। अॼुकल्ह जा सभु तयारु आहियो, छो थो मस्ती करीं पुट? अरे नानू छा ॿुधायां तव्हांखे, अॼुकल्ह जूं छोकिरियूं पटजनि ई कान थियूं, थोरो सभु सिखणो पवंदो आहे। नानी खिलंदे मथे ते टपली मारे चयो, पुट अञा तोखे ॾाढी देरि आहे। तंहिंते विकीअ खां खिल निकिरी वई, नानी 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 ईअं न चओ, देरि कीअं, इहे सभु शादी करण लाइ तयार ई कान्हनि त मूंखे ई कराए छॾियो। नानू चयो, बि ईशा खे सॾु करे पुछांसि थो। अरे न न न न न न मम्मी खे न भाई, मूंखे हेॾो वॾो भाषण ॿुधाईंदी, कुझु बि न, चुप कयो, हलो गुड नाइट, त सुम्ही पओ, आराम कयो, मां वञा थो, मूं कुझु बि कान ॿुधो आहे, कुझु बि न। जय झूलेलाल नानू, जय झूलेलाल। ईअं चई करे रूम जो दरवाजो बंदि करे विकी तकड़ तकड़ भॼी वियो। ॿाहिरि अची सभु हुन ते खिलण लॻा। तंहिंते टीना चयो, चोरी पकड़जी वई न? विकीअ चयो, छा यार, कुझु बि न सिखी सघिया, न ॿुधी सघिया, धड़को मिलियो अलॻि सां। तंहिंते सभु खिलण लॻा ऐं सभु ॼणा अची करे पंहिंजे मम्मी पप्पा सां राति जो मिली करे हाली हवाली थी ऐं पंहिंजे पंहिंजे रूम में सुम्हण लाइ हली विया। सभिनी जी चैन सुख सां निंड थी वई। सुबुह जो सिजु निकितो, जमाई राजा जो अचणु, चांहि पाणी नाश्तो सभु पती वियो। तंहिंते गोपाल चयो, मम्मी उथिया हुजनि त मां रूम में मिलण वञा। तंहिंते ईशी चयो, हा मां रूम में ॾिसी थी अचां। रूम जो दरवाजो खोलींदे ई सॾु कयो, मम्मी। तंहिंते जवाबु ॾिनो, चओ ईशी। ईशीअ चयो, हे अची विया आहिनि, नाश्तो पाणी करे वरितो आहे, तव्हांखे निंड हुई त अंदरि कान आयासीं, तव्हांखे आराम करणु ॾिनोसीं, इन करे ॾिसण आयसि त तव्हां उथी विया आहियो की न न। तंहिंते अॻिते अची करे सभु ॼणा रूम में आया ऐं हिकदमि प्रेम भाव सां पंहिंजी माउ खे ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थिया। कुर्सीअ ते वेही करे पंहिंजी ससु खां आशीर्वाद, सहुरे खां आशीर्वाद वरितो ऐं पुछो, तव्हां ठीकु आहियो, हाणे कीअं थो लॻे? तंहिंते मम्मीअ चयो, बिल्कुलु सही आहियां। तव्हां सभिनि जूं केतिरियूं प्रार्थनाऊं हुयूं, उहे अजायूं त न वेंदियूं न। सुखाऊं, जेके बि बासियूं, जेके बि दुआऊं घुरी मुंहिंजे लाइ, उहे ई त कमायूं न। तंहिंते गोपाल खिली करे चयो, हा छो न, पर सभ खां वधीक त पप्पा जी दुआ हुई। हर वक़्तु हर पल सिर्फ़ु मम्मी तव्हांजो इंतज़ारु पिया करनि।
इहा न्याणे जी ॻाल्हि ॿुधी करे हिकदम सां पंहिंजे घोट ॾे निहारे हल्की सी मुश्क ॾिनई। हा, इन ॻाल्हि खे नकारे नथो सघिजे। तंहिंते सभु हल्की सी मुश्क ॾेई पंहिंजे माउ पीउ जी प्यार खे ॾिसी दिलि ई दिलि में ॾाढो ख़ुशि थिया। तंहिंते गोपाल चयो, मां बि इहा ई तो दुआ घुरां त असांजो बि प्यार वक़्तु हर पल अहिड़ो ई वधंदो रहे। दुआ कयो असां मथां बि त असां बि तव्हांखां सब्र जो इम्तिहान कीअं पास कबो आहे उहो तव्हांखां सिखूं। अहिड़ी मुश्किल घड़ीअ में बि पप्पा तव्हां हिमत कान हारी। शांती मुंहिंजे लाइ वापसि ईंदी। सिर्फ़ु हिकु जुमिले खे पकड़े अखियूं बंदि करे प्रार्थना करे रहिया हुआ न जेका, उहा ई प्रार्थना तव्हांजी कमु आई आहे। शांती, हा छो न, हेॾनि सालनि जे रिश्ते खे माला में पुरोई करे रखण बि त कोई हिननि खां सिखे। हल्की सी मुश्क ॾिनी। कनूअ चयो, तुंहिंजो बि किरदारु इहो ई तो निभाइजे न, तूं बि मूंसां ईअं ई हली आहीं त माला जा मोती पाण ॿिन्ही पुरोया आहिनि, सिर्फ़ु मां न। ख़ैर, अहिड़ी मज़ाक मस्ती हलंदी रही। थोड़ी झट वक़्तु निकितो, मंझंदि जो टाइम थियो, रोटी पाणी खाधी वई। शाम जो वक़्तु थियो। गोपाल चयो, मूंखे राति जो निकिरणो पवंदो या सुबुह जो सवेल। वापार में बि थोड़ी प्रॉब्लम थींदी। विकी ॿिनि ॾींहंनि खां हिते आहे, सो मूंखे थोरो वधीक कमु आहे, मां सवेल निकिरण जी कंदसि। सभिनी चयो, अॼोको ॾींहुं रुको, हेॾे वक़्त खां पोइ आया आहियो। गोपाल चयो, न, मां थोरे टाइम खां पोइ वरी ईंदसि, पर मूंखे झटि निकिरणो पवंदो। तंहिंते ईशी चयो, जीअं तव्हां चओ। ॿारनि चयो की असांखे हिते रुकणो आहे, पढ़ाई वग़ैरह जो थोड़ा करे वठूं हिते। तंहिंते गोपाल हिकदमि सम्झ वारे अंदाज़ में चयो, हींअर अहमदाबाद हली हलो, पोइ थोरे टाइम खां पोइ माहौल ऐं वक़्तु सही थी वञे, पोइ अची करे इहो सभु पाण अॻिते वधंदासीं। हींअर वक़्तु सही कान्हे, सो मुंहिंजो वीचार आहे त तव्हां सभु हलो, हिननि खे बि थोरो टाइम ॾियणु ज़रूरी आहे घर जे पुठिते। ॿारनि तमामु ज़िद कई, पर गोपाल डस खां मस न थियो। ईश्वर पिणु घोट जी रज़ा में राजी रही ॿारनि खे चयो, हा पप्पा जीअं चवनि था उहो बिल्कुलु सही आहे। तंहिंते ॿारनि बि हानी भरी, ठीकु आहे, असां थोरे टाइम खां पोइ वरी वापसि ईंदासीं। असां सुबुह जो सवेल निकिरंदासीं। अॼु राति रही वठूं पप्पा, सभु भाउर भेण ॻाल्हियूं कंदासीं। चयो, न। विकीअ वापसि अंदर में चयो, पप्पा 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 प्लीज़, असां एॾनि ॾींहंनि खां पोइ मिलिया आहियूं त थोड़ियूं त ॻाल्हियूं कंदासीं न। अॼोकी राति रहूं न पप्पा, सुबुह जो प्रोमिस सवेल निकिरी हलंदासीं, तव्हां जीअं चवंदा न ईअं कंदासीं, पर अॼोकी राति त रुको न। थींदी गोपाल चयो, एतिरो तकड़ छो थो ॻाल्हाईं, मां सम्झी वियमि, तोखे अॼु राति रहणो आहे ऐं तूं मूंखे मनाए वठंदे ऐं माना न करे सघंदमि। साह खण, आस्ते आस्ते ॻाल्हाए। तंहिंते टीना चयो, इन जो त अंदाज़ ई इहो आहे, ॻाल्हाइण में साह खणण बि भुलिजी वेंदो आहे। तंहिंते सभिनी खां खिल निकिरी वई। सही आहे, इहो बचपनो ई त इनखे निखारे थो। तंहिंते गोपाल हानी भरी, हा ठीकु आहे, पाण सुबुह जो सवेल निकिरी हलंदासीं। तव्हां राति जो ई तयारी करे छॾियो। तव्हां ही ॿुधो भाॻ 9। 11 भाॻ बि जल्दी पेश कयो वेंदो। तव्हांखे निमाणी वेनिती आहे त कमेंट में ज़रूरु लिखो हीअ स्टोरी तव्हांखे कीअं थी लॻे।
सिंधी अखाणीअ में बेशक कुझु शब्द हिंदी या इंग्लिश में पेश कया विया आहिनि, पर उहो हिन युग जे प्रमाण में प्योर सिंधी शायदि ई कंहिंखे सम्झ में अचे। पर सिंधियत जे ॿोलीअ जो जेको प्यारु आहे उहो हिन जुमिलनि में तव्हांखे ज़रूरु महसूसु थींदो। ऐं इहा कोशिशि बि कई वेंदी त पंहिंजी सिंधी भाषा खे अॻिते वधायूं, सिंधी ॿोलीअ खे, सिंधी आवाज़ खे। तव्हांजे साथ बिना कुझु बि न थींदो। तव्हां कमेंट में ज़रूरु लिखो।